सॼे मुल्क जियां मेहड़ में भी वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। 5 मुहर्रम हराम ते सैयद मंज़ूर अली शाह जी अॻुवाणी में मातमी जुलूस बरामद थियो। मुख़्तलिफ़ नोहा ख़्वाननि नोहा ख़्वानी कई। मदरसा सफ़ीना अहल बैत अलैहिस्सलाम में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तालका मेहड़ पारां अशरे जी मजलिस थी गुज़री, जंहिंखे अल्लामा अब्दुल रसूल मोहसिनी ख़िताब कयो। अल मेहंदी सेंटर बाईपास ते अस्करिया इल्मो अमल पाकिस्तान यूनिट मेहड़ पारां मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जिते दानिशर मौलाई तसव्वुर हुसैन लग़ारी ख़िताब कयो। हैदरी इमाम बारगाह में अशरा जी मजलिस के मौलाना इमदाद हुसैन भूतराबी ख़िताब कयो। दरगाह सैयद बचल शाह मस्त में रोज़ाना मजालिस अशरा के अल्लामा जोहर अली साहिब ख़िताब कयो। मदरसा इमाम हुसैन अलैहिस्सलाम में मुनक़द मजलिस अशरा के मौलाना शफ़क़त हुसैन फ़ाइज़ी ख़िताब कयो। मुक़र्ररीन ख़िताब कंदे चयो त इस्लाम जे दिफ़ा लाइ करबला में अज़ीम क़ुर्बानियूं पेश कंदड़ खे बेबाक मासूमनि खे प्यासो शहीद कयो वियो। बीबियुनि जूं चादरूं लुटियूं वयूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी खे तारीख़ सलाम करे रही आहे। इन मौक़े ते मजलिस अज़ाउन में मातमी काफ़िले में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त रहिया। वहदत स्काउट जा जवान ड्यूटी सर अंजाम ॾींदा रहिया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।